बहराम मोहम्मद सादिक खोसो जी ख़बर मूजिब सिंध हारी आबादगारी इतिहाद जे तहरीकनि बाद PPMP ऐं मीर नादर ख़ान मंगसी जे हिदायतुनि ते वारे कैनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखनि जी खाटी शुरू। थुल मैनर, छोड़ी शाख, मोहब्बत मैनर ऐं ढोरी पीर बख्श शाख जी खाटी जो कमु शुरू थी वियो। मीर नादर ख़ान मंगसी जे फोकल पर्सन ख़ादिम हुसैन मंगसी ऐं फ़िदा हुसैन मंगसी सुमायत एरीगेशन अमलदारनि आमिर अली खोखर खाटी वारी जॻह ते मौजूदु। हुन मौक़े ते ख़ादिम हुसैन मंगसी चयो त मीर नादर ख़ान मंगसी सिंध हारी आबादगारी इतिहाद जे तहरीक जो नोटिस वरितो आहे ऐं असां उन जी हिदायतुनि ते खाटी जी निगरानी कयूं था त जीअं सावणी जो पाणी अचण खां अॻु शाखनि जी खाटी मुकमल थी वञे।